सलातो वस्सलाम अलैका या रसूलुल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर कलमे गो हर मुसलमान ते वाजिब आहे। तो अल्लाह ताला कुरान करीम के अंदर इरशाद फरमाए तो जॾहिं मां अल्लाह ताला की तरफ अवां खे का खुशी मिले तो तव्हां उन खुशी ते तव्हां खुशी जो इज़हार कयो। अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वल जमात ऐं पूरे मुसलमाननि जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह तबारक व तआला जी तरफ खां सुणे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वॾी नेमत का बि नाहे। इन नेमत ते असां सभई मिली जुली करे पहली रबीउल अव्वल का वठी आखिरी रबीउल अव्वल तक ये जश्न, ये जुलूस, ये रैलियों, ये महफिल, ये जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जलसा जुलूस असां आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार कंदा आहियूं। बाक़ी हर घड़ी अल्लाह ताला जे महबूब जो मिलाद आहे सिर्फ़ 12 रबीउल अव्वल शरीफ ख़ासि करे इन जे करे त इहो सोने आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾिहाड़ो आहे। इन जे करे असां पूरी दुनिया खे इहो पैगाम ॾींदा आहियूं त असां मुसलमान कलमे पढ़ण वारा पंहिंजी जान खां वधीक, माल खां वधीक, औलाद खां वधीक, पंहिंजे वक़्त खां वधीक असां जेकॾहिं मोहब्बत कंदा आहियूं त सुणे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां मोहब्बत कंदा आहियूं। अल्लाह जो दर्स पैगाम मोहब्बत जो पैगाम असां पूरी दुनिया खे ॾींदा आहियूं। त अल्हम्दुलिल्लाह असां मुसलमान अमुन परस्त आहियूं। लेकिन जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़त्मे नबूवत जे मथां अगर का ॻाल्हि अचे, सहाबा किराम जी अज़मत जे मथां ॻाल्हि अचे, अहले बैत किराम जी शान जे मथां ॻाल्हि अचे त पोइ असां बिल्कुलु पुरअमन न आहियूं। असां जलसा जुलूस छॾे सभु मैदान अमल में हूंदासीं। जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन महफ़िल में अचण वारनि सभिनी दोस्तनि जो लख लख महिरबानियूं। अवां मीडिया वारनि दोस्तनि जो भी मेहरबानी जो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन मिलाद जे प्रोग्राम में अवां शामिल थिया आहियो। अल्लाह ताला तव्हां ऐं असां सभिनी जो अचण हिते पंहिंजी बारगाह अज़ीम में क़बूल हवाले सां भरपूर नमूने सां अहले सुन्नत जमात तरफ़ां रैली कढी वई जंहिंमें मोमिन आशिक़ान रसूल जी तमामु बेहतरीन नमूने सां शिरकत थी और मूंसां गॾु